अस्सलाम वालेकुम। वेदर विथ नज़ीर बमरो में पेश आहे मौसम जो अहवालु। अॼु 6 जुलाई आहे ऐं 10 मुहर्रमुल हराम। अॼु पंजाब में तमामु शदीद बरसाति थी चुकी आहे ऐं जिन इलाइक़नि में बरसाति थी आहे उन्हनि में लाहौर, रावलपिंडी, सरगोदा, गुजरांवाला, सियालकोट ऐं साहिवाल खां अलावा सरहद जे यानी केपी जे इलाइक़नि में बि बरसाति थी आहे। ऐं हिन वक़्तु जेका बरसाति आहे उन जा बादल हिकु ई वक़्तु पंजाब, KPK ऐं बलूचिस्तान में मौजूदु आहिनि ऐं हिकु तमामु वॾो सिस्टम आहे जेको वॾे इलाइक़े में बरसाति पहुचाए रहियो आहे ऐं उन्हनि इलाइक़नि में बलूचिस्तान जा ज़ूब खां कोहलू खां सिबी ताईं वारा इलाइक़ा ऐं पंजाब में डेरा गाज़ी खान, मुल्तान ऐं लैया खां अलावा केतिरा ई इलाइक़ा आहिनि जिन में डेरा इस्माइल खान वारा इलाइक़ा, डेरा गाज़ी खान यानी थल जा इलाइक़ा ऐं ॿियनि इलाइक़नि में हिन वक़्तु ताक़तवर सिस्टम मौजूदु आहे जेको ज़ोरदार बरसाति ऐं तूफ़ानी हवाउनि सां गॾु बरसाति ॾिए पियो। हिन वक़्तु बलूचिस्तान में सुराब जे इलाइक़े में ऐं खुज़दार ताईं पिणु हिकिड़ो सिस्टम आहे जेको अॻिते केतिरनि इलाइक़नि ताईं वेंदो यानी आवारान ताईं वञी सघे थो ऐं ॾखिण बलूचिस्तान ताईं बि हीउ सिस्टम वञी सघे थो। वक़्त सां गॾु गॾु हिन में ताक़त पैदा थींदी वेंदी ऐं हीउ सिस्टम बलूचिस्तान जे विच वारनि इलाइक़नि ऐं ॾखिण वारनि इलाइक़नि में अॼु शाम ताईं बरसाति वसाईंदो रहंदो। सिंध में अॼु नंगर पार्कर जे इलाइक़े में ऐं मिठीअ खां ॾखिण वारे इलाइक़े में या ईअं सम्झो त डीपलो जे इलाइक़नि में बरसाति हल्की फुल्की थी चुकी आहे, पर नंगर पार्कर में तमामु तेज़ तरीन बरसाति वसण जा इतला मिलिया आहिनि। हिन वक़्तु सिंध में ॾखिण सिंध में घाटा बादल मौजूदु आहिनि जॾहिं त सांगड़ ज़िले, नवाबशाह, शहदादपुर ऐं हैदराबाद, मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं ठट्टे खां अलावा कराची ताईं, नूरियाबाद ताईं ऐं चूअट जमाली, केटी बंदर ताईं तमामु गहरा घाटा बादल आहिनि। पर हिन वक़्त ताईं अञा सिस्टम में तमामु घणी ताक़त कान्हे जो उहे बरसाति ॾेई सघनि, पर इहो थी सघे थो त कराचीअ में बूंदाबांदी या हल्की बरसाति इन जे करे थिए त समुंड जूं हवाऊं बि मौजूदु आहिनि ऐं मानसून जा बादल बि अचनि पिया त उन्हनि ॿिन्ही जे मिलाप सां बरसाति थी सघे थी जेका बूंदाबांदी जी सूरत में हूंदी। हाणे अचूं था अॻकथीअ जे तरफ़। अव्हांखे 7 जुलाई जी बरसाति बाबति अॻकथी ॾींदासीं यानी राति 12 खां पोइ मुल्क में बरसाति जे हवाले सां छा थियण वारो आहे। सिंध जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध में अञा बरसाति जो को ख़ासि इम्कान नज़र नथो अचे त को वॾनि इलाइक़नि में सिंध जे अंदरि बरसाति थी सघे, पर असां जेको हिन वक़्तु हिकिड़ो सिस्टम ॾिठो आहे हवाउनि जो, उन में कुझु सर्कुलर हवाऊं सिंध जे मथां पैदा थियूं आहिनि, पर उहे एतिरो ताक़तवर न आहिनि ऐं जेकॾहिं ताक़तवर थी वेंदियूं त उन्हनि जे ताक़तवर थींदे ई सिस्टम एक्टिव थी सघे थो। फ़िलहालु किथे किथे ॾखिण सिंध जे इलाइक़नि में लोकल डेवलपमेंट जे हिसाब सां कुझु बादल ताक़तवर थी बरसाति वसाए सघनि था जेके बदीन, डीपलो ऐं चूअर जमाली ताईं बरसाति वसी सघे थी, जॾहिं त मिठी, इस्लामकोट ऐं जुडो ताईं बि हिन मुमकिन आहे त कुझु बरसाति जा बादल लोकल डेवलपमेंट जे तौर ते ताक़तवर थी बरसाति वसाइनि ऐं अहिड़ा ई बादल जेकी लोकल डेवलपमेंट जी सूरत में पैदा थी सघनि था उन्हनि इलाइक़नि में शहदादपुर, किपरो, मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट जा इलाइक़ा ऐं डायली जा इलाइक़ा आहिनि। इन्हनि इलाइक़नि में ऐं छाछरो जे इलाइक़नि में लोकल डेवलपमेंट जा नंढा नंढा ककर ठही ऐं कुझु बरसाति वसाए सघनि था। इन जी असांखे कुझु अंदाज़ो थियो आहे। बरसाति बाबति अॻकथीअ जी हिकु ॿी कंडीशन अव्हांखे ॿुधायूं त हीउ सिस्टम जेको पंजाब में हिन वक़्तु हिकु वक़्तु बलूचिस्तान ऐं KP के टिनी इलाइक़नि में, टिनी सूबनि में बरसाति वसाए रहियो आहे। हिन जो तमामु घणो इम्कान मौजूदु आहे त इहो सिस्टम
सिंध जे उतरनि इलाइक़नि ताईं पहुची वञे ऐं ओबाड़ो कंदकोट ऐं जंहिंखां बाद शिकारपुर सखर पनवाकिल घोटकी ऐं शहदाद कोट ऐं लाड़काणे जे इलाइक़नि में अॼु शाम ताईं ही पहुची बरसाति वसाए सघे थो, छो त अञा एतिरो वक़्तु कोन थियो आहे, अञा शाम आहे ऐं हिन सिस्टम जे ताक़तवर रहण जो वक़्तु अॼु राति जो 8 बजे ताईं आहे। उन खां पोइ ही कुझु कमज़ोर थी सघे थो। इन जे करे ही केतिरनि ई इलाइक़नि ताईं सिंध जे उतरनि इलाइक़नि में बरसाति वसाए सघे थो ऐं उन खां पोइ ही सिस्टम बलूचिस्तान तरफ़ मुंतक़िल थी वेंदो। अॼु यानी 6 जुलाई राति जो 12 वॻे खां पोइ यानी 7 जुलाई ते अधु राति खां वठी सुभाणे सॼे ॾींहं जी मौसम अव्हांखे ॿुधायूं था त सुभाणे छा थियण वारो आहे। सुभाणे 7 जुलाई ते राति जो 12 वॻे जीअं 12 वॼंदा तीअं तमामु ख़तरनाक मौसमी सूरत हाल पैदा थियण जो ख़तरो पैदा थी वियो आहे, छाकाणि त तमामु शदीद तरीन तूफ़ानी बरसाति जो हिकिड़ो ॿियो सिस्टम पैदा थियण वारो आहे, जेको पंजाब जे लाहौर, गुजरांवाला, गुजरात, सियालकोट ऐं मंडी बहाउद्दीन, इन खां अलावा इहो चिनियोर वारा इलाइक़ा, फैसलाबाद ऐं इस्लामाबाद ताईं रावलपिंडी वारा इलाइक़ा ऐं इन खां अलावा जेके मथियां इलाइक़ा आहिनि मुज़फ़राबाद ताईं जेके कश्मीर जा इलाइक़ा आहिनि, इहो टोटल इलाइक़ो जेतिरो बि आहे यानी उत्तर पाकिस्तान वारो इलाइक़ो चइबो। इन में तमामु शदीद तरीन बरसाति अचण वारी आहे, जेका अॼु राति 12 वॻे खां पोइ 7 जुलाई थियण शर्त तमामु घणो एक्टिव बरसाति जो सिस्टम ठहंदो, तूफ़ानी बरसाति हूंदी ऐं इन बरसाति जे करे ॿोॾि जो थी सघे थो। इन जे करे उतां जे रहवासियुनि खे तमामु घणो एहतियात करणु घुरिजे, छो त सूरत हाल तमामु तेज़ तरीन तूफ़ानी बरसाति वारी पैदा थींदी, इन जे करे एहतियात करणु घुरिजे। त इहा अॼोकी मौसम हुई, अव्हांखे असां ॿुधाई अव्हांजी इतलाह जे लाइ ऐं एहतियात जे लाइ। बिल्कुलु दुरुस्त तरीन रिपोर्टूं अव्हां जे लाइ तयारु कंदा आहियूं त जीअं अव्हां उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघो। असांजो प्रोग्राम पूरो थिए थो, असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं अव्हां ताईं मौसमी मालूमात बर वक़्तु पहुची सघे। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।